हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अबू तुराब जो लक़ब कीअं मिलियो? त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े दफ़ा अम्मा फ़ातिमा खां नाराज़ थी पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो ऐं हज़रत अली कावड़जी करे अम्मा फ़ातिमा ते के ॻाल्हि ते नाराज़ थी हलियो वियो। तॾहिं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं अची करे अम्मा फ़ातिमा खां पुछियूं त अली केॾांहुं वियो आहे? तॾहिं अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त महबूब थोरी ॻाल्हि ते कावड़जी करे मूंखां हलियो वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी खे मोकिलियो त वञ हज़रत अली खे वठी आ ऐं ॾिसी आ किथे आहे, वठी न ॾिसी आ किथे आहे। उहो शख़्स वियो ऐं ॾिसी आयो, चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त हज़रत अली दीवार जे टेक ॾेई करे सुतो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली ॾे वियो। हज़रत अली वटि वञी करे ॾिठईं त हज़रत अली जी जिस्म ते मिटी लॻी पई हुई। मुंहिंजा दोस्तो